अस्सलाम वालेकुम। पेश आहिनि ठटे शहर खां ख़बरूं। पाकिस्तान ज़िंदाबाद बेसिक ऑर्गेनाइज़ेशन जे ज़ेर इंतज़ाम ठट्टो ज़िलो जे शहर घारो में ग़रीब मिस्किन न्याणियुनि जी इज्तिमाही शादी तकरीब थी गुज़री। तकरीब में PZBO जे मरकज़ी चेयरमैन मीर नादिर अली अबड़ो समेत शहर जे मुख़्तलिफ़ समाजी ऐं सियासी तंज़ीमुनि शिरकत कई। इन सिलसिले में असां ॻाल्हि ॿोल कंदासीं सखर डिवीज़न जे सीनियर वाइस चेयरमैन शौकत अली जतोई साहब जन सां। जी जतोई साहब, अस्सलाम वालेकुम। वालेकुम सलाम। जी जतोई साहब, असां तव्हांखे वेलकम कयूं था ऐं तव्हां खां इहो पुछणु चाहींदासीं त हिन शादी तकरीब में घणनि न्याणियुनि जी शादी थी आहे? साईं हिते ठटे में जेको तक़रीबन मिस्किन ग़रीब 15 न्याणियुनि जी शादी तकरीब कई आहे। माशाअल्लाह। ईंदड़ लाया अमल छा तंज़ीम जो रहंदो साईं? साईं असांजी तंज़ीम जो लाया अमल इहो आहे त असांजी तंज़ीम जो नालो आहे पाकिस्तान बेसिक ऑर्गेनाइज़ेशन। जी जी। मुल्क जे ग़रीब मिस्किन माण्हुनि जा बुनियादी मसइला, जी जी। उन जे दुखनि तकलीफ़ुनि में परगोर उनजी परगोर ऐं उन जे ख़ुशियुनि में उनखे शरीक करणु। माशाअल्लाह। इंशाअल्लाह ताला असीं उन ग़रीब मिस्किन माण्हुनि जी मदद खे जेको आहे बहितर अंदाज़ सां निभाईंदासीं। जी, तव्हांजी वॾी वॾी महिरबानी। AR Sindhi News Channel।